दोस्तों अॼु तव्हांखे सिंध जे उन हिकिड़े अज़ीम ख़ानदान सां मुलाक़ात कराईंदासीं जंहिं एशिया जो पहिरियों ख़ानदान हुयो, जंहिं इहो नारो हुयो जेको खेड़े सो खाए। जी दोस्तों, अॼु तयारी आहे जोग शरीफ़ ऐं असां सां गॾु आहिनि वकास अकबर गबोल साहिबु ऐं आउं तव्हांजो ख़ादिम अवेस अकबर ऐं असां शहज़ाद अली नून साहिबु गॾु आहिनि, साईं मुनीर रहमान साहिबु गॾु आहिनि। सफ़र असांजो कराची खां शुरू थी चुको आहे। 5:30 बजे असां निकितासीं। रस्ते में काफ़ी सारियूं शयूं ब्लॉक हुयूं, जीअं गुलशन हदीद थी वियो त काफ़ी सारा रस्ता बंदि हुया, एहतजाज हुयो या ईअं कुझु हुयो, त काफ़ी असांखे टाइम लॻी वियो। त जॾहिं बि दोस्तों तव्हांजो इन पासे वञणु थींदो तव्हांजो ब्रेक ज़रूरु लॻंदो कैफ़े इमरान ते। कैफ़े इमरान रेस्टोरेंट जेको तमामु बहितरीनु मानी जे हिसाब सां, चांहि जे हिसाब सां तमामु सुठी असां हिते रिफ्रेशमेंट कई। ऐं हिते दोस्तों तव्हांखे वॾियूं ज़बरदस्त डिशिज़ मिलंदियूं ऐं उनखां अलावा बॉम्बे बेकरी जा केक थी विया ऐं स्वीट्स जे हवाले सां बि तमामु सुठियूं उन वटि आइटम्स मौजूदु हुया। हिकिड़ो बहितरीनु हिते कैफ़े इमरान हिकिड़ो रेस्टोरेंट आहे। ऐं सम्झां थो त हिन खिते में थी सघे थो ॿियो कहिड़ो हुजे, लेकिन इन खां वधीक थी सघे थो न हुजे। त ख़ैर असां हाणे चांहि जो ऑडर ॾेई छॾियो आहे। साईं मुनीर साहिबु तव्हां ॾिसी सघो था ब्लू कपिड़नि में, ॿियो साईं वकास साहिबु आहिनि जेके असांजा ऑफिस जा ओनर आहिनि ऐं आउं जिते कमु कंदो आहियां WM अलहादी रियल इस्टेट ते। त असां सॼी हिकिड़ी टीम तौरु कमु कंदा आहियूं हुते। साईं शहज़ाद अली नून साहिबु असां सां गॾु आहिनि। त ख़ैर असां पंहिंजो रिफ्रेशमेंट खां पोइ तयारी कयूं पिया हाणे वापसि वञण जी जोग शरीफ़। दोस्तों ख़ैर असां साईं हाणे पहुची विया आहिनि ऐं काफ़ी सारा साईं जा चाहींदड़ जेके आहिनि उहे ऑलरेडी इंतज़ार में आहिनि त साईं सां मुलाक़ात थिए। ऐं दोस्तों मुंहिंजी फर्स्ट मुलाक़ात हुई साईं सां ऐं तमामु बहितरीनु ज़बरदस्त हिते हिकिड़ो माहौल ठहियलु आहे जंहिंमें तक़रीबन ईअं ई सिस्टम आहे त इंसानियत जो ख़्यालु रखिणो आहे। नमाज़ पढ़णी आहे, क़ुरान शरीफ़ पढ़णो आहे, इंसानियत जो ख़्यालु रखिणो आहे। ईअं अहिड़ो को बि कमु न आहे करणो जंहिंमें कंहिंखे नुक़सानु पए या छा। उनखे अलावा हिते साईं सां जेका कचहरी थी उन में सादगी काफ़ी सारियूं शयूं जेके साईं मां असांखे मिलियूं। ऐं हाणे साईं ख़ैर सां पहुची विया आहिनि। साईं वकास साहिबु आहिनि जेको साईं सां मुलाक़ात कनि पिया। मुनीर साहिबु बि मुलाक़ात कंदो ऐं हीअ सिंध जी सकाफ़त जेका आहिनि इहे काफ़ी सारियूं शयूं हिते नज़र आयूं ऐं तमामु सुठो हिकिड़ो माहौल आहे। जोग शरीफ़ जेको ठटे जे बिल्कुलु क़रीबी आहिनि। साईं जी दोस्तों तव्हांखे तारीख़ बि हाणे ॿुधाइबी जेका डिफरेंट चैनल्स सां खई वई आहे। शॉर्ट डिटेल्स सां हिकिड़ो आहिनि तारीख़, उहा बि तव्हांखे हाणे ॿुधाइबी त जीअं जेको आहे तव्हां साईं जी तारीख़ बाबति थोरो अवेयर हुजो। सिंध दोस्तों जेका आहे असांजी उहा तक़रीबन ओलियनि बुज़ुर्गनि ऐं वॾनि एहतरामनि वारनि माण्हुनि सां भरी पई आहे। तमामु वॾो हिते सूफ़ीइज़म आहे ऐं परे परे खां सूफ़ी शाह इनायत ज़ात जो लांगा हुयो ऐं मुल्तान वारे पासे संदसि जो जनमु थियो। उन वक़्तु मुल्तान सिंध जो हिसो हुयो। दिल्लीअ जा मुग़ल हुकुमरान सिंध जे कलोड़ा हुकुमराननि खां हर महीने ॾंड वठंदा हुआ, जेका ॻाल्हि शाह इनायत खे पसंदि न हुई। संदसि चवणु हो त कमायूं असां था त पोइ असां बग़ैर कंहिं जवाज़ जे मुग़लनि खे ॾंड छो ॾियूं। अहिड़ी तरह हीअ एशिया जो पहिरियों इंसानु हो जंहिं उहो नारो बुलंद कयो त जेको खेड़े सो खाए। हिन कलोड़ा हुकुमराननि जी बुज़दिली खे बि ॾिठो। खेनि चयो त मुग़लनि खे ॾंड न ॾियो। अहिड़ी तरह हिन मुग़लनि ख़िलाफ़ु पंहिंजी सोच जा पैरोकार पैदा कया, जंहिंखां पोइ नेठि हिन लोकल कलोड़ा हुकुमराननि ऐं मुग़लनि ख़िलाफ़ु मज़ाहमत कई।
जॾहिं शाह इनायत मुग़लनि ख़िलाफ़ वेड़ विढ़ी रहियो हो त उन वक़्तु शाह लतीफ़ भिटाई 19 सालनि जो नौजवान हो। लतीफ़ साईं उन वक़्तु जोग शरीफ़ खां 4 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते पंहिंजे ॾाॾाणे शाह करीम बुलड़े घणो रहंदो हो। उन करे शाह लतीफ़ शाह इनायत जी उन वेड़ खे ॾिठो ऐं शाह इनायत जी हिमायत कंदे संदसि सिपाह खे पे गाइड कयो। बहरहाल मुग़ल ऐं कलोड़ा शाह इनायत सां विढ़ी न सघिया। हुननि छा कयो जो शाह इनायत सां क़ुर पाक ते ठाह करे खेसि धोखे सां मारियाऊं। संदसि मुरीदनि खे मारे 50-50 मुरीद हिकु क़बर में दफ़न कयाऊं। चवनि था असीं जेके उन ख़ानदान जा आहियूं या जेके असां सीना मसीना रवायतूं आहिनि उनखे केरु एतबार करण लाइ तयारु कोन्हे। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां त असीं चऊं था भाई जेका जंग लॻी उन में 24,000 फ़क़ीर शहीद थिया हुआ, जेके 7 गंज अॼु बि मौजूदु आहिनि दरगाह ते। ऐं त उन ते जेके मोखिर थी गुज़रिया आहिनि असांजा उहे चवंदा आहिनि 12,000 हुआ, के चवंदा 8,000 हुआ, के चवंदा 7,000। भाई 7 गंज भरिया पिया आहिनि शहीदनि जा। इन्हनि में माण्हू पियल आहिनि, कोई ईअं त कोन्हे को रुॻो इहे खॾूं खोटे सां भरे छॾियो। त यानी कंहिं बि ॻाल्हि ते जेका हींअर असां वटि बाक़ी इहो घणे खां घणो ख़ज़ानो इहा जेके सीना बसीना रवायतूं असां ढलनि या जेके असां पंहिंजे बुज़ुर्गनि खां ॿुधियूं जेके हिक ॿिए मां ॿी ट्रांसफर थींदी आहियूं। यानी कलोड़नि क़ुर विच में रखी ऐं खेनि दुलाबे सां घुरायो, तॾहिं पोइ पाण फरमायो त अव्हां जूं तलवारूं मूंखे जेको आहे सो क़तलु न करे सघंदियूं। अव्हां जे लश्कर में हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजे छातीअ ते कोड़ जो निशान आहे ऐं अखियूं शेरियूं अथसि, उनखे घुरायो। पोइ जॾहिं उहो माण्हू ॻोल्हे वठी आया, पोइ पाण संधी उहा तलवार जेका मुर्शिद खां मिलियल हुअनि साईं अब्दुल मलिक साईं जिन खां, उहा ॾिनो। पाण फरमाईंदा हाणे हीअ अवी वठो ऐं चंद सिक्का जेके उन में राइजुल वक़्तु हुआ उहे ॾिनो त हीअ अव्हांजे कम जो उजरो। मथां क़यामत ॾींहं चयो त मूं अव्हांजो कमु कयो ऐं अव्हां मूंखे उजर न ॾिनो, उहो उजरो ॾिनोसि। ऐं पाण फरमायो त जॾहिं आउं सजदे में वञा त पोइ हिन तलवार सां मुंहिंजो सिर कलम कजे। हक़ीक़त ईअं। दोस्तों साईं सां तमामु ज़बरदस्त हिकिड़ी कचहरी बि थी ऐं काफ़ी सारा साईं वटि चाहींदड़ बि हुया, उन्हनि जे करे मुलाक़ात बि सुठी थी वई। हाणे ही साईं महबूब साईं आहिनि ऐं साईं जा ब्रदर आहिनि, तमामु ज़बरदस्त साईं एज़ इट इज़ ॿई हिकु जहिड़ा ई आहिनि। सो हिते राग ग्रुप बि हुयो, काफ़ी सुठो इंजॉयमेंट हुयो हिते। सूफ़ीज़म हुयो, तमामु बहितरीनु ही रहियो। असांजो विज़िट रहियो, हिकिड़ो इवेंट हुयो जेको असां थी करे आयासीं। साईं सां मुलाक़ात थी वई ऐं तव्हांजो जॾहिं बि अचणु थिए त तव्हां बिल्कुलु साईं वटि पंहिंजो अची सघो था ऐं सूफ़ीज़म जे बारे में मालूमात वठी सघो था। ही शहज़ाद भाई आहे जेको असां सां गॾु हलियो हुयो। काफ़ी शहज़ाद भाई बि असांजी ख़िदमत कई रस्ते में बि। दोस्तों अगरि तव्हां बि काॾे वञो त हीअ पंहिंजा वीडियोज़ व्लॉग्स ज़रूरु ठाहींदा कयो, छो जो हे हिकिड़ी क़िस्म जी यादगिरी हूंदी आहे जेका इंसान काॾे बि वञे थो, वरी उहो वापसि जॾहिं टाइम अची थो वञे त वरी उहो फेसबुक या यूट्यूब तव्हांखे रिमाइंडर ॾिए थो त भाउ हिन तारीख़ तव्हां हेॾे विया हुयो। त दोस्तों असां खेर सां वापसि अची वियासीं। सुभाणे अल्लाह होटल ते साईं मुनीर साहिबु असांखे नाश्तो करायो। वकास साहिबु ऐं साईं मुनीर साहिब जी वॾियूं महिरबानियूं जिन्हनि असांखे हिकिड़ो दीदार बि हणायो ऐं तमामु ज़बरदस्त रस्ते में असांखे ख़िदमत बि थी। महिरबानी दोस्तों, वरी मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में। पंहिंजो होस्ट अवैस अकबर खे इजाज़त ॾींदा। अस्सलाम वालेकुम, थैंक यू सो मच दोस्तों।